मां बलहार वञा अड़े सतगुरु तो जेको सतगुरु आजाद बंधनन को मुक्ता पाण तो मुक्ता जेको भी उन जो संग कंदो वो भी बंधन पंहिंजा कटाए छॾींदो मुक्त थी वेंदो आजाद थी वेंदो। हिकिड़ा कैदी जेल में हुया कोई सेठ आयो उन्हनि कैदियुनि खे सुठा सुठा हिकु ॾींहुं भोजन खाराए सब कैदी खुश थिया ठीक है। ॿिए ॾींहुं हिकिड़ो सेठ आयो उन सुठा सुठा वस्त्र ए कंबल उन्हनि कैदियुनि खे ॾिना जेके जेल में बंद हुया ठीक है। टे ॾींहुं हिकिड़ो दानी सेठ आयो उन सभिनी जा जेके भी पैसा हुया जेके भी उन्हनि जा गुनाह हुया उन्हनि जा पैसा ॾेई उन्हनि जी जमानत कराए पाण उन्हनि जो जामिन बणियो कि भाई हिननि खे आज़ाद कयो अॻिते हे गुनाह गलती न कंदा हिननि खे हाणे ॿाहिरि कढो त हे नई जिंदगी शुरू कनि। हाणे ॿुधायो कि पहिरें सेठ जंहिं भोजन सभिनी खे खारायो ऐं ॿिए सेठ जंहिं वस्त्र ऐं कंबल ॾिना टियों सेठ जंहिं सभिनी जी जमानत खणी सभिनी खे आज़ादी ॾियाराई टिनी में वॾी कृपा कंहिंजी आहे जंहिं आज़ादी ॾियाराई बंधन कटाए छॾियईं। पहिरियों तो ख़ुशि पिया थियनि वाह अॼु असांखे सुठी रोटी मिली आहे वाह वाह कयूं शुक्र कयूं ठीक आहे हुनजो शुक्र आहे। ॿिए ॾींहुं भी ख़ुशि थिया अरे वाह असां थधि में ॾकंदा हुआसीं कंबल मिलिया अरे सुठा कपिड़ा मिलिया पाइण लाइ। पर टे ॾींहुं जंहिं आज़ाद कयो त सभु उन्हनि जी चरणनि में किरी पिया चयो भले असां चोर आहियूं असां डाकू आहियूं असां गुनाहगार आहियूं पर तूं असांजी जमानत खई आहे त असां तुंहिंजी इज्जत वञण न ॾींदासीं असां ईमानदारीअ सां हाणे सॼी जिंदगी तूं जेको कमु चवंदे उहो कमु कंदासीं ऐं जीअं तूं चवंदे तीअं हलंदासीं चोरी बेईमानी ठगी न कंदासीं। उहे चोर सभु उन्हनि जी जिंदगी संवरजी वई। इहो कमु सतगुरुअ जो आहे कि असां जेके सभु कैदी आहियूं हिन संसार में असां सभु जेल में बंद आहियूं जेको असांखे आज़ाद कराए जेको असांखे नई राह ॾे जेको असांखे नई जिंदगी ॾे जेको असांजा बंधन खलास कराए जेको असांजी जमानत खणे जेको असांखे गोद में खणे उन जो नालो सतगुरु आहे। त अहिड़े सतगुरु तो मां बलहार वञा बल बल जाइए मन बलहार वञा आप मुकत मोहे तारे चो मुकत मोहे तारे हाँ पाण जेको मुक्त जीवन मुकत जिस हृदय भगवंत हृदय में भगवान तो वसिस त इन करे उनखे जंहिंमहिल असां ॾिसूं था त असांखे ईअं तो नज़र अचे कि अरे ये तो खुद आया अरे ये तो पाण भगवान आहे। छाजे लाइ छोकी उनजी हृदय में भगवान तो वसे तो भगवान जंहिंजे हृदय में प्रगट थी विया वसी विया तो पोइ त उन ॾे असां निहारींदासीं तो उन निहारण सां भी असांखे ओतिरो ई फल मिलंदो जेतिरो भगवान जी दर्शन जो मिलंदो। तॾहिं त चयो अथऊं गुरु पूर्णिमा। हाणे अर्थ सम्झो असांजी चकरभाटा जी संगत अॼु सुबुह जो 5 बजे आया 5 बजे आया हिते जपजी साहिब पाठ कंदा आहिनि सभु जपजी साहिब पाठ कयूं उन खां पोइ आसादी वार कंदा उन खां पोइ कीर्तन भजन सत्संग करे हाणे समय अॼु जो रखियोसीं राति जो कि 7 खां 9 10 ताईं कीर्तन सत्संग थींदो पोइ भंडारो त असांजी मिठड़ी प्यारी संगत जेका चकरभाटा जी आहे उहे वेही रहिया न सुबुह जो तव्हां हेॾे अचो गुरु पूर्णिमा आहे दर्शन ॾियो। इहो उन्हनि जो प्यार आहे मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां कि उहे 5 बजे खां 10 बजे ताईं ढोलकू वॼाए ॻाइनि पिया। ओ कहिड़ा भजन पिया ॻाइनि मेरे बाबा जी से जिनका संबंध है ऐं ॿियो कहिड़ो गानो आहे ॿियो कहिड़ो भजन आहे अजो को ॾींहुं आहे सभागो सतगुरु आयो आहे दानी ज्ञानी। हाणे असां अगरि अॼु शाम जो तव्हांखे समय ॾिनो आहे त जॾहिं असां उन जी लाइ ख़बर अथव ईअं ई थोरी कीर्तन सत्संग कंदासीं
उन जे लाइ असांखे बि पढ़ाई करणी पवंदी आहे, कुझु गुरबाणी पढ़णी पवंदी आहे, कुझु यादि करिणो पवंदो आहे, कुझु सोचणो पवंदो आहे कि संगत खे असां छा ॿुधाईंदासीं। पोइ असांखे बि ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। ईअं न सम्झो कि तव्हांखे ईअं ई सत्संग कीर्तन ॿुधायूं था, उन जे लाइ असांखे बि पढ़ाई करणी पवंदी आहे। त उहा तयारी कयूं, पढ़ाई उहा कयूं जेका तव्हांखे ॿुधाइणी आहे। ऐं तव्हां अगरि पंहिंजे मन सां जिद कंदो कि न हिन महिल ई अचो हिते ऐं हिन महिल ई असांखे दर्शन ॾियो, हिन महिल ई ॿुधाए, पोइ कीअं थींदो कमु ॿुधायो? ई सभु मां तव्हां ॿाहिरि जी आयल संगत लाइ न, त पंहिंजी चकरबाटा जी संगत लाइ थो चवां। ऐं हक़ीक़त में गुरु पूर्णिमा छा आहे? गुरु पूर्णिमा चओ, पूर्णिमा चइबो आहे जंहिं ॾींहुं चंड पूरो निकिरंदो आहे। अॼु सत्यनारायण जो ॾींहुं आहे, अॼु चंड पूरो निकिरंदो गोल। जंहिं ॾींहुं पूरो चंद्रमा निकितो उनखे चइबो आहे पूर्णिमा। और जंहिं ॾींहुं तव्हां काथे बि कॾहिं बि कहिड़े बि रूप सां कहिड़े बि तरीक़े सां गुरुअ जो दर्शन कयव, उहो ॾींहुं छा थियो? गुरु पूर्णिमा। त तव्हांजे लाइ त रोज़ गुरु पूर्णिमा आहे। तव्हां छो था जिद कयो कि तव्हां सुबुह जो अचो, सुबुह जो ॿुधायो? जेके रोज़ जेके वीचारा नथा करे सघनि गुरुअ जो दर्शन, उन्हनि खां पुछो कि गुरुअ जे दर्शन जी केतिरी क़ीमत थींदी आहे। ऐं जेके रोज़ मिली था सघनि, रोज़ अची था सघनि, हिते त काई मना बि न आहे, कोई बि कंहिं महिल बि अची वञे, है न, काई मना न आहे। त इहो ख़्यालु रखो कि जंहिं ॾींहुं असांखे गुरुअ जो दर्शन मिलियो उहो ॾींहुं असांजे लाइ ॾियारी आहे। अरे ॾियारी बि कहिड़ी थींदी आहे? जंहिं ॾींहुं गुरुअ जी वाणी असां ॿुधीसीं, गुरुअ जे मुख मां ॿ वचन ॿुधासीं ऐं उहे असांजे दिलि खे वणिया, दिलि लाल थी पई, उहो ॾींहुं असांजे लाइ होली आहे। त अहिड़ी सतगुरु तां बलहार वञा। साहिब चवनि था पंहिंजी बाणीअ में, लीन थियो, टुबी लॻायो। ऐसे गुरु को बल बल जाइए, आप मुकत मोह तारे, आप मुकत मोह तारे। ऐसे गुरु को बल बल जाइए, ऐसे गुरु को बल बल जाइए, आप मुकत मोह तारे, आप मुकत मोह तारे। कवन 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 गुण कहिए, कवन 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 गुण कहिए, अंत नहीं कछु पारे, अंत नहीं कछु पारे, अंत नहीं किछु पारे, अंत नहीं किछु पारे। मुकत मोह तारे, आप मुकत मोह तारे।
भर जाइए, ऐसे गुर को बल भर जाइए। मुकट मोह तारे, मुकट मोह तारे। विषम 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 ही भई है, विषम 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 ही भई है। विषम 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 ही भई है। विषम 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 ही भई है। लाल गुलाल रंगारे, लाल गुलाल रंगारे, लाल गुलाल रंगारे, लाल गुलाल रंगारे। आज मुकट मोह तारे, आज मुकट मोह तारे। ऐसे गुर को बल भर जाइए, ऐसे गुर को बल भर जाइए। आज मुकट मोह तारे, आज मुकट मोह तारे। कहु नानक संतन रस आई है, कहो नानक संतन रस आई है। कहु नानक संतन रस आई है। कहो नानक संतन रस आई है। चाख गूंगा मुस्कुराए, जीव चाख दूंगा मुस्कारे। यू चाख गूंगा मुस्कुराए, यू चाख गूंगा मुस्कुराए। आप मुकट मोह तारे, आप मुकट मोह तारे, आप मुकट मोह तारे। ऐसे गुर को बल भर जाइए, ऐसे गुर को बल भर जाइए। आप मुकट मोह तारे, 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 आप मुकट मोह तारे। सदाई जीअं माता पिता चाहींदा आहिनि असांजा बछड़ा ख़ुशि हुजनि, खिलंदा रहनि, तीअं संत बि चाहींदा आहिनि कि असांजी संगत सदाई खिलंदी रहे, उन्हनि खे छल कोई दुख न हुजे, सदाई ख़ुशि रहनि, सदाई हे ॿार गुलाब जे गुल वांगुरु खिलंदा रहनि। ज़िंदगी ऐं हिकु हिकु ॾींहुं जेको गुज़री थो वञे, ये असांजी उम्र घटि थी थींदी वञे। इहो ज्ञान सतगुरनि बाणीअ में ॾिनो आहे। हिकु हिकु पल, हिकु हिकु छिन जेको वञे थो, जीअं कोई मटको थोरो सो भगल हुजे, थोरो सो छेद हुजेसि, हिकु हिकु बूंद उन मां टप 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 किरंदी वञे त थोड़ी देरि में ॾिसंदासीं पूरो मटको ख़ाली। तीअं असांखे ज़िंदगीअ जा जेतिरा बि ॾींहं मिलिया आहिनि, चाहे 100 साल मिलिया हुजनि,
कंहिंखे 90, कंहिंखे 70, कंहिंखे 80। अॼुकल्ह त 50-60 वॾी ॻाल्हि आहे। हाणे जेका जनरेशन आहे 50-60 भी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। बसि पोइ हिकु हिकु ॾींहुं करे ज़िंदगी घटि थी थींदी वञे। त इहे जेके ॾींहं वञनि था गुज़रंदा, असां इन भुल में आहियूं कि असांजी उमिरि वॾी थी थींदी वञे, असां वॾा था थियूं, पर हक़ीक़त में असां रोज़ 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 नंढा था थींदा वञूं। कंहिं संत ईअं चयो आहे कि जंहिं ॾींहुं इंसान जो जन्म थियो उन ॾींहं खां मरण शुरू थी वियो। ऐं इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उन ॾींहं खां हिकु हिकु ॾींहुं करे त मरण शुरू थियो। असां ईअं चवंदा आहियूं न असां जियूं था, सभु असां ईअं चवंदा आहियूं असां जियूं था, पर असां जियूं नथा, असां रोज़ 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 थोरो थोरो मरूं था। हक़ीक़त इहा जेके ॾींहं वञनि था उहे असांजी ज़िंदगी खणी करे था वञनि। ज़िंदगीअ में जेको बि ॾींहुं अॼु ताईं गुज़री वियो आहे उहो वरी कॾहिं वापसि न आयो आहे, वरी कॾहिं वापसि ईंदो बि न। जेके पल, जेके क्षण, जेके हयातीअ जा ॾींहं वया से वया, वरी वापसि न ईंदा। त असांखे इन हलंदी वहंदड़ दरिया में, हलंदड़ ज़िंदगीअ में सिमरन करे, सेवा करे, सत्संग करे इहो जीवन सफल बनाइणो आहे। न त ही जीवन जेको आहे व्यर्थ थी वेंदो। अवर काज तेरे किते न काम, मिल साध संगत भज केवल नाम। ॿिया कम असांजा जेके न मालिक जे दरगाह में, प्रभु जे दरबार में लेखे में लिखिया न वेंदा। बस जेका घड़ी असां सत्संग में गुजारीसीं, जेका घड़ी सिमरन में गुजारीसीं, जेको वक़्तु असां प्रभु जे भजन में गुजारियोसीं, नाम में गुजारियोसीं, उहो ई वक़्तु उते लिखियो वेंदो। जाते हुए ये पल छिन क्यों जीवन ले जाते, जोड़े यही तोड़े, यही जोड़े सब नाते। जाते हुए ये पल छिन क्यों जीवन ले जाते, क्यों जीवन ले जाते। मन जितना जीना चाहे तन उतना ही मरता जाए। इंसान की हिमाकत देखो, उम्मीद करता जाए। कोई मंजिल की कहीं सूझे तो बतलाए। जाते हुए ये पल छिन क्यों जीवन ले जाते, क्यों जीवन ले जाते। रंग और सुगंध का जादू सदियों से चलता आया। इंसान इन्हीं में डूब
खोया और क्या पाया। जाते हुए ये पल जो जीवन जोड़े यही जोड़े यही जोड़े सब से जाते हुए ये पल जो जीवन विश्वास में वास है विष का, आशा में छिपी है निराशा। विश्वास में वास है विष का, आशा में छिपी है निराशा। शब्दों के संग न बहना है, छल से भरी हर भाषा। इंसान का दिल भी पत्थर सा जाए तराशा। जाते हुए ये पल जो जीवन ले जाए, क्यों जीवन ले जाए। जोड़े यही जोड़े यही आज जी गुरु पूर्णिमा जो ये आनंद ये सत्संग जो लाभ जेको तव्हां वरितो ऐं सतगुरु असां खां जेका सेवा कराई वॾा भाग आहिनि कि असांखे बार बार संगत जी सेवा जो मौक़ो मिले थो। बार बार असां वटि संगत ईअं प्रेम में डुकंदी हली थी अचे। ये असांजा वॾा भाग आहिनि ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजी मिठड़ी प्यारी संगत जा। ऐं हर गुरुवार ते त अरदास कंदा आहियूं, पर रोज़ ई असां अरदास कंदा आहियूं कि बाबा आनंद राम साहिब दरबार जी संगत ऐं बाबा आनंद राम साहिब दरबार समिति जा सब सेवादारी सदाई खुश रहन, खिलंदा रहन, वधंदा रहन। संगत के चरणन में अरदास है सभी के मेहर करे सर्व संगत की अरदास सतगुरु कबूल करे। असांजी संगत के ला दिल की दुआ अजाई नहीं वेंदी आह दिल की दुआ अजाई नहीं वेंदी आह दिल की दुआ अजाई नहीं वेंदी आह दिल की दुआ निवड़त किसी